सेनेट जे इजलास की कार्रवाई 27वीं आईनी तरमीम जो मुसवदो कुछ देर में सेनेट में पेश कर वेंदो। कानून इंसाफ बाबत गडियल कमेटी आईनी तरमीम जो पूरो ड्राफ्ट मंजूर कंदे शिकवार 49 तरमीमुनि जी मंजूरी ॾिनी। फारूक एच नाइक आईनी तरमीमी बिल ते गडियल कमेटी की रिपोर्ट पेश कंदो। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़ आईनी तरमीमी बिल ऐवान में पेश कंदो। हुकूमत केपी जो नालो तब्दील ऐं बलोचिस्तान में सूबाई असेंबली जो सीटूं वधाइण लाइ वक़्त घुरी वरितो। चयो आहे जो 27वीं आईनी तरमीम जे हक़ में वोट न ॾियण जो फ़ैसिलो सेनेटर इरफान सिद्दीकी जी तबियत ख़राब खेसि वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो। आईनी तरमीम लाइ वोट न ॾेई सघंदो। हुकूमत जा सेनेट में नंबर्स पूरा आहिनि, उन में कंहिं क़िस्म जो को उभाम नाहे। हाकारी आईनी तरमीम आहे, मारूसी हालतुनि खे ॾिसंदे तरमीम कई पे वञे। आइन एक ज़िंदा डॉक्यूमेंट आहे जंहिंमें इर्तका जो मरहलो हलंदो रहंदो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी विच में कंहिं क़िस्म जो को डेडलॉक नाहे। वज़ीर आज़म जो छूट न वठण जो फ़ैसिलो बहितरीन क़दम आहे। वज़ीर आज़म जी हिदायत ते छूट वारी शिक कमेटी मां वापसि थी वई। वज़ीर आज़म सम्झायो त हू अवाम जी अदालत में जवाबदेह आहे। अमरीका समेत पूरी दुनिया में मुल्क जे सरबराह खे छूट हासिल हूंदी आहे। पीपी नून लीग ऐं एएनपी जो गडियल मुतालबो हो त आईनी अदालतूं क़ाइम थियण घुरिजनि। हुकूमत तरफ़ां सेनेट में नंबर गेम मुकमल हुजण जी दावा। आईनी तरमीम लाइ हिन वक़्तु सेनेट में 64 वोट घुरिबल आहिनि। पीपुल्स पार्टी वटि सभिनी खां वधीक 26 ऐं नून लीग वटि 20 सीटूं आहिनि। बलोचिस्तान अवामी पार्टी जूं 4 ऐं MQM जूं 3 सीटूं। सेनेट में नेशनल पार्टी ऐं काफ लीग वटि हिक सीट मौजूदु आहे। ऐं 27वीं आईनी तरमीम जी मंज़ूरी लाइ नंबर्स पूरा आहिनि। जॾहिं वोटिंग थींदी तॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केरु गॾु आहे। वज़ीर आज़म तरफ़ां सेनेटर जे मान में नाश्ते जी दावत ते नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जूं मीडिया सां ॻाल्हियूं।